मोरो मोरो वेझो ॻोठ पीराणो सोलंगी जे रहवासी नारी नादिया पंहिंजे पीउ अनवर सोलंगीअ सां गॾु माउ जी मिल्कियत ते कब्ज़ो थियण वारे अमल ऐं लॻल इल्ज़ाम ख़िलाफ़ एहतजाज कयो, जिते हिन चयो त मुंहिंजी माउ वफ़ात करे वई आहे, जंहिंजी मिल्कियत ते मुंहिंजी मासी कब्ज़ो करे छॾियो ऐं ग़लति बयानु कंदे इल्ज़ाम हणी रही आहे, जेको ग़लति ऐं कूड़ आहे। हिन चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पीउ वटि रहां थी, जंहिं ते हू ग़लति इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त मूंखे ज़ोर विझी खणी विया ऐं मारकुट कई वई, जेको सरासर कूड़ आहे। जॾहिं त ज़रिए ज़मीन जा असल काग़ज़ पिणु मूं वटि आहिनि। हिन चयो त मूंखे मासी साहिबज़ादी सोलंगी वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, माल मता जो कमु करायो ऐं ज़ुल्म कयो। हाणे मासी साहिबज़ादी वरी कूड़ा इल्ज़ाम ॾेई ज़रिए ज़मीन 4.5 एकड़ माल, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फॿाइणु चाहे थी, जेको मां पंहिंजो हक़ वापसि वठंदसि। जेकॾहिं हक़ न ॾिनो वियो त मां अदालत सॻोरे वेंदसि, जितां इंसाफ़ जी उमेदु आहे। हिन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, हाई कोर्ट सेशन जज नौशरो फ़िरोज़ घरू, वज़ीर IG सिंध, पुलिस DIG शहीद बनज़राबाद, SSP नौशरो फ़िरोज़ समेत वसा वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो नोटिस वठी हक़ ॾियारो इंसाफ़ कयो वञे। चोरी चोरी सुम्हूं अचे, चोरी चोरी छपी छपी सुम्हूं अचे, हमारी था विड़न था। इंसाफ खपे, इंसाफ खपे। मुराण नथी वठण चाहे, उनखे मारिन था, दाबा था ॾियनि, चवनि था त बनी वठ। उहो चए थो मां पंहिंजो को कोन वठंदसि। तव्हांखे दाबा ॻोठ वारनि खां दाबा था ॾियाराइनि, उनखे त चवनि था न चओ त फैसलो कर बनियूं ॾियनि। थाणे ते बि रिपोर्ट कराई अथऊं, उते बि वञी चङा चङा अनवर खे छॾाया। असां चयोसि भले सुख लॻो पियो, ख़बर पवेसि मिठे खोस जे बंगले ते। हा, उनखे पैसा वठी रिश्वत चमचनि रिश्वत ॾेई ऐं उनखे छॾे ॾिनी। असांखे हक़ खपे, असांखे केरु कोन्हे, असां ख़ुदा कान केरु कोन्हे, अल्लाह खपे, असांखे इंसाफ़ खपे।